इस्लामाबाद गुणिस रासी फली सरदारी जी मौलाना फजल रहमान जी रिहाइशगाह ते आमद। गुणिस रासी फली सरदारी मौलाना फजल रहमान जी मुलाकात मुल्की सियासी सूरत हाल बिन मामलन ते ॻाल्हियूं। मुलाकात में मौलाना अब्दुल गफूर हैदरी भी मौजूद हुआ। कराची में पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी से बरतानिया के हाई कमिश्नर जैन मेरिट की मुलाकात दौरान बिन तरफन लागापन की हथी ॾियण बिन मामलन ते ॻाल्हियूं कई वयूं। बिलावल हाउस में थियल मुलाकात दौरान डिप्टी कमिश्नर सारा मुनाब मौजूद हुई। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक आकर चीन पहुंची वियो। शानदार आजिया वज़ीर आज़म ऑफिस मौसर निगरान वज़ीर आज़म जो दौरो बिन तरफन लागापिन लाइ इंतहाई अहमियत रखे थो। दौरे में अनवारुल हक आकर जूं चीनी सदर अहमद सब सां मुलाकातूं थींदियूं। रूस ऐं श्रीलंका जे सफ़ीरनि सां बि मुलाकात थियल। पाकिस्तान में 12,096 मुबैना जाली पासपोर्ट जारी करण के मामले ते घर वजारत जांच लाइ 5 रुकनी आला सतही कमेटी जोड़े छी। सऊदी हुकूमत 12,096 मुबैना जाली पासपोर्ट पाकिस्तानी सिफारत खाने हवाले कया। घर वजारत के नोटिफिकेशन मूजिब कमेटी की सरबराही डायरेक्टर जनरल पासपोर्ट एंड एमिग्रेशन मुस्तफ़ा जमाल कंदो। FIA घर वजारत नादरा जा नुमाइंदा कमेटी में शामिल हूंदा। असिस्टेंट डायरेक्टर एडमिन पासपोर्ट कमेटी जो सेक्रेटरी हूंदो। आर्मी चीफ सामान से रॉयल आर्मी जी कमांडर जी GHQ में मुलाकात। ISP आर्मी जमायत आर्मी चीफ जनरल सईद आसिम अली सां मतर बिन सालिम बिन राशिद की मुलाकात थी। मुलाकात दौरान खिते की सूरत हाल ते ख्याल की ॾेवट कई वई। ओमान के आर्मी कमांडर दहशतगर्दी खिलाफ जंग में पाकिस्तान के फौजी वाखान कई। इसराइल की गजा ते बमबारी वधीक तेज शहीद फलस्तीनी जंग 2670 थी वियो। फलस्तीनी सेहत वारी वजारत मूजिब इसराइली हमलन में 9600 फलस्तीनी जख्मी थी चुका आहिनि। 2 लख फलस्तीनी अजन का महरूम, 20 लख फलस्तीनी शहरी पानी बिजली का महरूम। उत्तर गजा में 4 लख मानू की लदपलाण। हमास इसराइली शहर अशकलोन ते भी राकेट हमला। इसराइली सामूंडी फौज ऐं हमास में समुंड में भी चक्रियों। हिज़बुल्लाह जो भी इसराइल ते हमलो। ॾखण लिबनान जे सरहदी इलाइक़े में वेड़ जारी। गॾियल क़ौमनि पारां हिकु भेरो ॿीहर गजा जो घेरो ख़त्म करण जो मुतालबो। गॾियल क़ौमनि जे इख्तियारनि जो चवणु आहे त गजा मां ज़िंदगी ख़त्म थी रही आहे। खाद खुराक ऐं दवाऊं पहुचाइण लाइ रस्तो ॾिनो वञे। इसराइल गजा जो घेरो बिना देर ख़त्म करे। इसराइल पारां गजा के शहरन के बेबुनियाद निशानो बनाइण न रुगो इंसानियत पर आलमी कानून की भी भनकड़ी है। वज़ीर आज़म ऑफिस तरफा सोशल मीडिया ते जारी कयल बयान में चयो वियो आहे त पाकिस्तान के गजा में जारी तशद्दुद में इंसानी जानूं ज़ाया थियण ते सख्त ख़दशा आहिनि। हू मज़लूम फ़लस्तीनी अवाम सां एकता जो इज़हार कनि था। हिकदम फायरबंदी समेत घेराव ख़त्म करण जो मुतालबो कनि था।
ऐं पेट्रोलियम शयुनि जी अघनि में लाथ करे अवाम खे रिलीफ ॾिनो वियो आहे। पेट्रोल इस्मत जे अघनि में लाथ जा असर अवाम ताईं मुंतक़िल थियण घुरिजनि। वरीअ खां स्टॉक मार्केट बुलंदतरीन सतह ते आहे। इतलात वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी चयो त अवाम जी भलाई लाइ क़दम खंया पिया वञनि। सीपेक पाकिस्तान जी तरक़ी में संगे मेल जी हैसियत रखे थो। पाक चीन लाॻापा हर ईंदड़ ॾींहुं मज़बूत थी रहिया आहिनि।